साहब खान ऐं आंदल। ऐं साहब खान खे 3 पुट आहिनि: दिलशाद, मोहम्मद इस्माइल ऐं ख़ैर मोहम्मद। मोहम्मद इस्माइल खे 4 पुट आहिनि: ग़ुलाम हुसैन उर्फ़ बख्शल, ग़ुलाम अली, ग़ुलाम सरवर, ग़ुलाम शबीर। ग़ुलाम हुसैन खे 3 पुट आहिनि: सिकंदर अली, बरकत अली उर्फ़ बग्गो, इमरान अली। सिकंदर अली खे 2 पुट आहिनि: सजाद अली, आफ़ाक़ अली। इमरान अलीअ खे 1 पुट आहे: मीसम अब्बास उर्फ़ बख्शल। ग़ुलाम अली खे 4 पुट आहिनि: अज़हर अली, मज़हर अली, परवेज़ अली उर्फ़ पल्लो, इरफ़ान अली उर्फ़ भाईजान। इरफ़ान अली उर्फ़ भाईजान खे 1 पुट आहे: ग़ुलाम अली। ग़ुलाम सरवर खे 3 पुट आहिनि: पपन, आरिफ़ अली, आशिक़ अली। पपन खे 2 पुट आहिनि: आरिफ़ खे 2 पुट आहिनि। ग़ुलाम शबीर खे 3 पुट आहिनि: ज़हीर अली, ज़ीशान अली, वसीम अली। ज़हीर अलीअ खे 1 पुट आहे: ग़ुलाम शबीर। ख़ैर मोहम्मद खे 2 पुट आहिनि: आंदल, नूर मोहम्मद उर्फ़ उस्ताद नूरल। आंदल खे 6 पुट आहिनि: साहब खान उर्फ़ राजा, इम्तियाज़ अली उर्फ़ उस्ताद मित्तो, ख़ैर मोहम्मद उर्फ़ उस्ताद गुड्डू, ज़ाकिर हुसैन, सजाद हुसैन उर्फ़ उस्ताद धमन, वाजिद खान उर्फ़ खान। राजा खे 1 पुट आहे: सालार हुसैन। इम्तियाज़ अली खे 1 पुट आहे: फैज़ान अली। ख़ैर मोहम्मद खे 3 पुट आहिनि: जान अली, रेहान अली, अयान अली, सनावर अली। नूर मोहम्मद उर्फ़ उस्ताद नूरल खे 3 पुट आहिनि: तालिब हुसैन, मुजाहिद हुसैन, फ़रमान अली। अमीर बख्श खे 3 पुट आहिनि: सोहराब अली, गुल मोहम्मद, याम खान। अमीर बख्श खे 1 सोट आहे: सुल्तान अली। ऐं सुल्तान अली खे 1 पुट आहे: क़ाइम अली। सोहराब अलीअ खे 1 पुट आहे: रुस्तम अली। रुस्तम अलीअ खे 4 पुट आहिनि: आशिक़ अली, सजाद अली, राशिद अली, ग़ाज़ी खान। गुल मोहम्मद खे 2 पुट आहिनि: डॉक्टर लियाक़त अली, नज़ाकत अली। डॉक्टर लियाक़त खे 1 पुट आहे: आसिफ़ अली उर्फ़ मिर्च। नज़ाकत अली खे 2 पुट आहिनि: अली हैदर, मोमिन अली। ग़ुलाम नबी ॻोठ पठाणा लॻे सैद बचल शाह ॻोठ मां लॾे अची ॻोठ ख़ैर मोहम्मद दारिजा में रहाइश इख़्तियार कई। ग़ुलाम नबीअ खे 3 पुट आहिनि: बशीर अहमद, ज़हूर अली, सरफ़राज़ अली। बशीर अहमद खे 3 पुट आहिनि: तारिक़ अली, शफ़क़त अली, ताहिर अली उर्फ़ होशू। रोशन अली शहर गेरेले मां लॾे अची ॻोठ ख़ैर मोहम्मद दारिजा में रहाइश पज़ीर थियनि था। रोशन अलीअ खे 4 पुट आहिनि: ज़मीर हुसैन, अज़ीज़ुल्लाह, ज़ाहिद हुसैन, मुमताज़ अली। ज़मीर हुसैन खे 2 पुट आहिनि: अमजद अली उर्फ़ हीरो, माजिद अली उर्फ़ जिमी। अज़ीज़ुल्लाह खे 2 पुट आहिनि: शीराज़ अली उर्फ़ सांवल, अली जान। ज़ाहिद हुसैन खे 2 पुट आहिनि: काशिफ़ अली उर्फ़ काशी, जवाद अली उर्फ़ जीऊ। जज़ाकल्लाह।